अॼु असां आयासीं जो असांजी उतां नौकिरी मां जेके केस आहे उहो उतां फाइनल थी करे ट्रांसफर थिया सेशन में सेशन सां मोकिलियो फर्स्ट एडिशनल ते त अॼु केस अॼो कोन तारीख़ मिली आहे वरी 18 तारीख़ इनशाला सच सच थींदो कूड़ कूड़ थींदो। ऐं रानीपुर में बि अहिड़े क़िस्म जो केस हो उतां जेको आहे सो असांजो नालो ख़ारिज कयो हुयो ऐं उतां बरी थिया आहियूं। मां सम्झां थो इहे जेके कूड़ा केस आहिनि उहे बीहंदा कोन ऐं इनशाला आहिस्ते आहिस्ते सभु केस पूरा थी वेंदा। सियासी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सियासी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सियासी सूरत हाल सिंध में त सरकार खे कूड़ी FIR खां सवाइ मां सम्झां थो ॿियो कमु ई कोन्हे। सरकार सिंध जी अमन अमान ते तवजो ॾिए थी त मां सम्झां थो त अमन अमान बहितर थी सघे थो, पर उन्हनि खे पुलिस खे इंगेज करे छॾियो अथऊं त सियासी मुखालफ़नि ते कूड़ा केस कयो ऐं सियासी मुखालफ़नि खे जेको आहे उहो कुचलियो। त इहा जेका सूरत हाल आहे उन जे करे बदनमीनी आहे सिंध में। पंजाब खां तव्हां सिंध में अचो त वाज़े तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो तरक़ी जो बि। हिते जेको आहे सो सॼी तवजो आहे त पैसो कीअं कमाइजे, सियासी मुखालफ़नि खे ख़तमु कीअं कजे। तर्ज़ हुक्मरानी जेका आहे उहा माफ़िया स्टाइल हिकिड़ी तर्ज़ हुक्मरानी आहे, जमहूरी तर्ज़ हुक्मरानी कोन्हे। इहो फ़र्क़ु आहे।